अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां गॾु यासीन मां ख़बर शेयर कंदा हलूं। गॾु यासीन शहर मंदरपुर मौला जे रहवासन नारी लारेब लाशारी जे अगवा थियण खे 1 महीनो गुज़रण बावजूदि बाज़ियाब न थी सघी। संदसि जी अमल मुसमात नाहिद खातो पंहिंजी न्याणी खे यादि करे लुड़क लाड़े वेठी। न्याणी खे आज़ादु करण जी घुर। उन मौक़े ते अगवा थियल नारी जी मां मुसमात नाहिद संदसि पीउ मंज़ूर भाउ अली आबिद ज़ाहिद राजा ऐं ॿियनि दाईंदे चयो त 1 महीनो अॻु जवाबदार अफ़ज़ल जमाली बाबर दिल अज़हर जमाली ऐं ॿिया असांजे घर घिरी असांजी न्याणी लारेब खे अगवा करे फ़रार थी विया। असीं गॾु यासीन थाणे ते अगवा जो केस दाख़िल करायो आहे। जवाबदार असांखे केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि असांजे मर्दनि मथां कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। हुननि चयो त रईस छमन जमाली असांजे मुखालफ़नि सां गिरी रिश्वत वठी केस तां हथ खणण लाइ धमकाए रहियो आहे ऐं असांजे मर्दनि मथां कूड़ा केस दाख़िल कराइण जूं धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। उन्हनि IG सिंध DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खां घुर कई त अगवा में मुलवस जवाबदार ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कनि। ॿी सूरत में असीं DIG लाड़काणो ऑफिस आॾो बुख हड़ताल शुरू कंदासीं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।